आईपीएल में मां मुकाबलो है। आईपीएल में आरसीबी वर्सेस चेन्नई सुपर किंग जो मुकाबलो है। जेका टीम खटंदी उहा प्ले ऑफ्स लाइ क्वालिफाई करे वेंदी, पर आरसीबी के खटण सां गॾोगॾु इज़ाफ़ी यानी रन रेट खे बि ॾिसणो पवंदो। या त उहा मैच 18 ओवरनि में ख़त्म करणो पवंदो या 20 रन्सनि सां खटणो पवंदो, तॾहिं वञी आरसीबी जेका आहे प्ले ऑफ्स में शामिल थींदी, चौथे नंबर ते ईंदी। ऐं आईपीएल जो प्ले ऑफ्स तमामु वेझा आहिनि। कुछ ही मैचनि खां पोइ जेको आईपीएल में प्ले ऑफ शुरू थी वेंदा। यार अभी सुनने में खबर आई है कि इंडिया से ब्लाइंड क्रिकेट टीम जो है ना पाकिस्तान आ रही है। जी जी इंडियन गवर्नमेंट थोड़ी सी शर्म कर ले कि वो ब्लाइंड क्रिकेट की, क्या वो इंडियन नहीं है, क्या वो हिंदुस्तानी नहीं है, क्या उनकी जान की कीमत नहीं है? उनको तो आप भेज रहे हो और आप अपनी क्रिकेट टीम को नहीं भेजते। इंडिया से और भी टीमें आती रहती हैं, कभी बास्केटबॉल की आ जाएगी, कभी वॉलीबॉल की, अच्छा बेचारे पहलवान भी आ जाते हैं। क्या उनसे पूछा जाए कि उन पहलवानों की जान की कीमत नहीं है? अगर फर्ज करो पाकिस्तान में कोई दहशतगर्दी होगी तो वो भी मारे जाएंगे, मतलब वो मर जाए। तो यानी ये जो दोहरा जो मयार है ना, ये बेसिकली हिपोक्रेसी एट इज बेस्ट है बाय द इंडियन गवर्नमेंट। एजी वोगियो साहब इनते वधिक और कुछ नहीं है। आप सबको भेज दो, इनको क्रिकेटर को ना भेजो। सही बात। एजी साहब जी शोएब साहब चयो तो हुते जेका ब्लाइंड क्रिकेट टीम है वो वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान अचे पई, पर हुते जेका मेन जी सीनियर टीम आहे जेको इंडियन क्रिकेट टीम जी, उहा चैंपियन ट्रॉफी लाइ वॾा नखरा ऐं वॾियूं ॻाल्हियूं पिया कंदव, कोन था अची सघूं असां, पाकिस्तान में कोई दहशतगर्दी थी थिए या माहौल साज़गार न आहे। तव्हां छा चवंदो आहिनि दौरे मयार ते? असल में सही ॻाल्हि त साईं जी सही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि त सम्झण जी आहे न, जेका करण जहिड़ी आहे। त ॾिसो त असां आहियूं त नेबरहुड ब्रादर न, जेको आहे असांजी हिस्ट्री कमाल जी आहे। असां ॿारनि खे दाबपुरी न आहे त आ जाओ आ जाओ आ जाओ, ऐं पंहिंजनि वारनि खे असां हमेशह पादरे आहियां न। असांजी हिकु ॻाल्हि लाजवाब, दुनिया बि तॾहिं असांखे अहिड़ी पादर आहिनि। हाणे ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त असां वटि ॿियूं बि केतिरियूं शयूं आहिनि स्पोर्ट्स मां जेके सलाइडल आहिनि, उहे हिंदुस्तान सां पार्टिसिपेट करे थो, असां बि कयूं था, असांजी टीम वेंदी रहंदी आहे। पर प्रॉब्लम किथे आहे त असांजी टीम जेको आहे या इंडिया जा जेके प्लेयर्स आहिनि, इनखे एॾी त हाइप क्रिएट थी वेंदी आहे त इंडिया हारिजे थो त इंटरनेशनली हुनखे प्रेशर थो अचे। असांजी टीम अगरि हारी वञे त प्रॉब्लम आहे, कोई शइ न आहे, पर हुननि जे लाइ मौत ऐं ज़िंदगी जो फ़सवो थी थो वञे। ॿाहिरां हुन जा गोल बस जाती आहे स्पोर्ट्स में जेको आहे, ख़ुदा न ख़ासिता अहिड़ो अमल न हुजणु खपे। असां वटि जेको आहे ज़ाहिर पाकिस्तान हिकु सुठो मुल्क आहे, हर मुल्क में प्रॉब्लम ईंदा आहिनि। असां ते बि साइड इफेक्ट्स आया आहिनि जेका आहे अफगानिस्तान जे करे या ॿियनि मामला जे करे बि, पर अल्हम्दुलिल्लाह असांजी फोर्सिस जेको आहे पंहिंजे मुल्क खे क्लियर करे रहियूं आहिनि। असां मुल्क में हाणे को ब्लास्ट कोन थींदो आहे, ख़ुदा न ख़ासि अहिड़ी हरकत कान थींदी आहे। नेशनल बि असांजो मुल्क इंतहाई बहितर थी वियो आहे, हालात मञा बहितर थींदो। हिंदुस्तान खे सोचणु खपे, हाणे पाकिस्तान सिक्योरिटी रिस्क कंट्री कान्हे का। इहो सर इंडिया के भी खबर है, इहो सर हिंदुस्तान के भी खबर है, तो पाकिस्तान में हाणे उहो माहौल न आहे रहियो। हाणे माहौल काफ़ी साज़गार थी वियो आहे ऐं कोहली बि इहो बयानु ॾिनो आहे त हाणे हर टीम वञे पई त असां अचण लाइ बिल्कुलु तयार आहियूं। पर बीसीसीआई ऐं हुकूमत जेको आहे इंडिया जी, उहा पंहिंजी गेम खेॾण में अञा ताईं जेका रुदल आहे, बिल्कुलु मसरूफ़ नज़र अचे थी। बदल आहे न, असली ॻाल्हि इहा आहे, तव्हां सही था चओ।